अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त ही मेवल दास पयार आहे जेको खैरपुर में शागिर्दनि खे ला पढ़ाईंदो आहे। पाण ही एएसआई आहे। अॼु ही अफ़सोस जो आलम अहिड़ो आहे जो पुलिस डिपार्टमेंट में हिन जी ड्यूटी आहे, पर जेको आहे सो पुलिस डिपार्टमेंट जेको गंबड़ SHO आहे हिन सां इंसाफ़ नथो करे। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयो त हिन जो छा चवणु आहे, छा हिन सां मसइलो आहे, छा मसइलो आहे तव्हां सां? सर मसइलो इहो आहे त असांजे जेको आहे 5-6 दफ़ा जेको आहे मंदर जी चोरी थी चुकी आहे। असांजे घर जी 3 चोरी थी चुकी आहे ऐं 2 चोरियूं जेको आहे साबित बि थियूं आहिनि ऐं बार थाणे ते NC कटाईंदा रहिया आहियूं। ऐं जेको आहे SHO सलीम दायो गंबट बार जेको आहे कूड़ा वाइदा करे जेको आहे उनखे जेको आहे उनखे चोरनि सां को ॿधलु आहे, उनखे जेको आहे पैसा वठी छॾे थो ॾिए। ऐं जेको आहे वॾो मुंशी जेको आहे शेरशाह जेको ज़ालिम सिपाही आहे, वॾो मुंशी लॻल आहे उहो, ऐं सलीम दायो बार जेको आहे मूंखे परेशान कंदो रहियो। आख़िर मूंखे चई 20,000 ॾे त FIR कटियां। मां चयुसि मुंहिंजी हक़लाल पघार जी आहे, 20,000 मां वटि आहिनि कोन। आख़िर मजबूर करे मूंखे ज़ोर बार करे मूंखां 8,000 रुपया वरितईं ऐं FIR बि दाख़िल न कयईं। ऐं जेको आहे बार मूंखे जेको आहे उहो घटि वधि ॻाल्हाईंदो रहियो SHO, बजाए जेको हुनजे मन चोरनि जो साथारी आहे ऐं चोरनि जी जेको आहे साथ थो ॾिए। चोर जो जेको साथ ॾिए त उहो SHO न आहे, उहो जेको आहे ॾोहारी आहे। तव्हां किथे ला पढ़ाईंदा आहियो? तव्हां का जेको आहे तव्हांजी रिहाइश किथे आहे? पुलिस ट्रेनिंग सेंटर खैरपुर में मुंहिंजी रिहाइश आहे, मोहल्ला संत नगर पिपरी रोड गंबट। जीअं त मां दरबार जो बि सेवादारी आहियां, मंदर जो सेवादारी आहियां, मंदर जो बि काफ़ी चोरी थियूं आहिनि। तव्हांजो DIG सखर SSP खैरपुर ऐं जेको आहे ASP गंबड़ खां कहिड़ो तव्हां मुतालबो कंदव? मूं IG सिंध साहिबु, वज़ीर आला सिंध, DIG साहिबु जेको आहे सखर ऐं SP साहिबु खैरपुर ऐं ASP साहिबु गंबट जन खे एप्लीकेशन बि कई आहे ऐं अर्ज़ु बि कयां थो हिननि खे जेको आहे कानूनी सज़ा ॾिनी वञे ऐं ॿिन्ही खे तबादलो बदिली कयो वञे ऐं कानून जे मुहत खे सज़ा ॾिनी वञे। जीअं पुलिस में जेकॾहिं अहिड़ा माण्हू रहिया त पुलिस अञा वधीक बदनाम थी सघे थी। अहिड़नि माण्हुनि जे करे माण्हुनि खे हिन महकमे मां जो ख़ारिज कयो वञे ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। माना तव्हांजी हाणे नौकिरी बि पुलिस में आहे, पर पुलिस तव्हां सां पोइ बि पुलिस इंसाफ़ नथी करे। इंसाफ़ पुलिस तॾहिं कंदी जॾहिं ईमानदार हूंदो। जॾहिं हूंदो राशि पुलिस अफ़सर त ईमानदार कॾहिं कंदो सर? नाज़रीन, जीअं त मेवल दास पयार जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन जो IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां इहो ई मुतालबो आहे त ख़ुदा रहा हिन सिपाही मर्द सां बि जेको आहे पुलिस जो इहो बिहेवियर आहे त हिन खां बि पुलिस पैसा थी घुरे। चोरीअ जो जेको सामान हिननि जेको आहे चोर पकिड़े ॾिनो आहे, जेको आहे पुलिस खे, उहो चोर बि पुलिस पैसा वठी छॾे ॾिनो आहे, सामान बि न मिलियो। सामान बि न मिलियो। सा सलामत, सिंध सलामत।